SSP साहब जो ताउन रहंदो न रहंदो त पोइ केतिरा ई मामला थी सघनि था। अगरि जेकॾहिं अहिड़ो को मसइलो थी वियो त उनजो ज़िम्मेवार SSP साहब पाण आहे। रहमान रहीम। माह रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो हली रहियो आहे। अॼु फिर सां 6 तारीख़ आहे। पूरे मुल्क आमद जूं ख़ुशियूं मल्हायूं पियूं वञनि। जलसा ऐं जुलूस मीलाद शरीफ़ जूं महफ़िलूं शहरनि खे चरागान जे ज़रिए सींगारियो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे दादू ज़िले जे अंदरि बि जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं रौनकूं जारी ऐं सारी आहिनि। सूबाई इंतिज़ामिया वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सिंध, कमिश्नर साहब खे आगाह करे रहिया आहियूं त असांजे ज़िले जे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ी मीटिंग कोठाई वई DC साहब वटि, बाक़ी ॿी का बि मीटिंग न थी आहे। सिक्योरिटी हिकिड़ो अहम मसइलो आहे। असीं मुतालबो करे रहिया आहियूं पंहिंजी आला क़यादत खां त SSP साहब अहले सुन्नत व जमायत खे छो नज़रअंदाज़ करे रहियो आहे। केतिरा ई मसाइल आहिनि, केतिरा ई मसाइला आहिनि, इशू आहिनि सिक्योरिटी जे हवाले सां। जेकॾहिं SSP साहब जो ताउन रहंदो न रहंदो त पोइ केतिरा ई मामला थी सघनि था। अलाह ताला ख़ैरु कंदो, ही अमन वारो शहरु आहे। अगरि जेकॾहिं अहिड़ो को मसइलो थी वियो त उनजो ज़िम्मेवार SSP साहब पाण आहे। जॾहिं हुन असांजी मीटिंग ई न कोठाई आहे, असांखां हुन पुछियो ई न आहे त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, कहिड़ा किथे मसइला आहिनि। असीं हिन प्रेस जे ज़रिए सां IG साहब सिंध खे आगाह करे रहिया आहियूं त SSP साहब खां पुछियो वञे त छाजे करे अहले सुन्नत व जमायत खे नज़रअंदाज़ कयो थो वञे।